जी दोस्तों, अची वियो आहियां पंहिंजे ज़मीन ते फसल जो दीदार करण ऐं तमामु माशाअल्लाह बहितरीनु फसल थियो आहे। असां जॾहिं पथरदुनिया जी रिकॉर्डिंग कंदा हुआसीं त उहो लाड़काणे ज़िले जो ॻोठु हुयो धामरा ऐं धामरा बहिराड़ी में उते बि इहा सावक जे दौर में सावक ऐं ख़ासि तौर ते जॾहिं साड़ियुनि जो मुद हूंदी जेकी हाणे मतिलबु रूज ते आहे त उहो ॾाढी बहितरीनु सावक ऐं ग्रीनरी हूंदी हुई। उन खां पोइ ज़ैतून जा बाग ऐं प्लस काफ़ी कुझु। अच्छा, पथर दुनिया जी हिकिड़ी यादगिरी अचे थी, सॉरी टू से काफ़ी माण्हुनि खे जेकॾहिं बुरी ॻाल्हि लॻे त उते जिते असां धामरान में रिकॉर्डिंग कंदा हुआसीं त हिते हिकिड़ो मौलवी हूंदो हुयो जेको मतिलबु जंहिंजो इहो मौक़ुफ़ हो या जेको उहो सम्झे पियो कि भई तव्हां हीअ कहिड़ा कम था कयो, मिसाल ड्रामा भरियो था, ईंदा कयो, टी था कयो, मटी था कयो। मतिलबु उहो एॾो ज़िद में अची वियो जो जिते रिहाइश हुई असांजी उहो मतिलबु असद कुरैशी वारनि जे घर जो सेट पियो हुयो, जंहिंमें असद कुरैशी जो निसार शाह ऐं हनीफ सुहाग, ताज शेख साहब मरोम ऐं मतिलबु इहो जेको घर जो सेट हुयो। अच्छा, विच में घिटी खां पोइ वरी उन मौलवी जो घर हुयो, पर मौलवी जो घर जेको आहे उहो माना घर जी पुठि पए पई ऐं हिन घर जो अङण पए पियो। सो पोइ हिकिड़े दफ़े छा थियो जो हुन हिकिड़ो कमु कयो जो 2 लाउड वठी आयो जेके ट्रैक्टर में लॻंदा आहिनि। अच्छा, उन्हनि जे मौलवी जे घर जा जेके रोशनदान आहे उहे असां वारे हिन सेट जे अङण पिया पवनि। पोइ राति जो मतिलबु मौलूद हलाए छॾे या ॾींहं जो बि रिकॉर्डिंग कयूं त उहो मौलूद शुरू करे छॾे। हाणे अज़ीज़ सांगी सोचियो यार न रिकॉर्डिंग करणु कोन थो ॾे, छाकाणि त असांजी रिकॉर्डिंग साउंड प्रूफ हूंदी आहे ऐं ॿियो को आवाज़ु न अचे। याराणियुनि खे कीअं कयूं, भला राति जो रिकॉर्डिंग था कयूं। राति जो रिकॉर्डिंग शुरू कयूं त बि तक़रीबन माना 8:45 बजे बिजली वेंदी हुई त असीं कोशिशि कंदा हुआसीं त सियारे में जेको आहे उहो एतिरी रिकॉर्डिंग कयूं जो 8:45 ते काफ़ी सीट कढी वञूं। सो मौलवी छा कयो त राति जो बि लाउड हलाइणु शुरू करे। हिकिड़े ॾींहुं वरी छा थियो, अज़ीज़ सांगी कैमरामैननि खे हिननि खे आर्टिस्टनि खे सभिनी खे चयो चुकासो यार हे लाउड बंदि थियणु कोन था ऐं हिकु चकर चयोसि बि सही। बहरहाल मतिलबु उहो पंहिंजे ज़िद ते अटकल रहियो। पोइ उन पंहिंजो अज़ीज़ चयो त 9:45 बजे बिजली वेंदी आहे, वरी 12:45 ईंदी आहे। हाणे 12:45 जेका बिजली ईंदी उन में असां जेको आहे मौलवी सुम्ही पवंदो ऐं असां 2:45 बजे ते माना 3 कलाकनि में सुठी रिकॉर्डिंग करे वेंदासीं। सो फ़िलहालु मानी खाई सुम्ही पियो ऐं पोइ 12:45 बजे जीअं बिजली अचे सभु को मानी खाई सुम्ही पियो। 12:45 बजे बिजली आई, 12:45 जो बिजली आई त लाइटिंग शुरू थी वई। जेको आहे कैमरामैन लाइट करणु शुरू कयो, लाज़मी कलाक सवा लाइट खे बि लॻो। सो जीअं लाइट थी वई ऐं सीन शुरू थियण वारो हिकिड़ो नाइट जो सीन हूंदो जंहिंमें जब्बार अजू मजू सां हिननि जी फायरिंग हूंदी आहे, असद कुरैशी वारनि जी या आचर वारनि जी। पोइ हिते घर में वरी ताज शेख हुनजो वाल साहब हूंदो आहे, उहो फायरिंग जी आवाज़ु ॿुधी परेशान थींदो आहे अहिड़े हिसाब सां। ऐं पोइ वरी हीअ ईंदा आहिनि, पोइ हीअ वरी पोइ पीउ जेको आहे सो पुटनि खां पुछंदो पुटु हाणे आधी राति जो तव्हां हीअ आवाज़ु फायरिंग हेॾो वॾो वेठो अहिड़े हिसाब सां। पोइ असद कुरैशी चवंदो बाबा तोखे मूं चयो आहे न त फ़िक्र न कंदो कर असांजो। सो बसि जीअं ई माना क्यू थियो ऐं असद कुरैशी, निसार शाह ऐं हनीफ सुहाग रिपीटर खणी आई इन थिया। जीअं इन थिया त ओड़ो मौलूद शुरू थी विया। उन ॾींहुं माना रिकॉर्डिंग करणु न ॾिनी मौलवीअ। हाणे सोचूं त माना छा कजे। पोइ मजबूरन उहो घर जो सेट जेको आहे उहो अज़ीज़ सांगी खे मटाइणो पियो, तॾहिं ही जेकी आहे असद कुरैशी वारनि घर जे सेट जी रिकॉर्डिंग शुरू थी, न त असांखे मौलवी रिकॉर्डिंग करणु न पियो ॾे। अच्छा, ड्रामो जॾहिं ऑन एयर थियो त पोइ काफ़ी मौलवी हज़रात मतिलबु मूंसां मिलंदा हुया या चवंदा तव्हांजो त असां ड्रामो ॾिसंदा आहियूं, ॾाढो असांखे पसंदि ईंदो आहे। इहा उन्हनि मौलवियुनि जी बि महिरबानी, थैंक यू। पर चवण जो मक़सदु हर कंहिं हिकिड़ी पंहिंजी सोच, हर कंहिं पंहिंजी थिंक आहे, पोइ हर को पंहिंजे हिसाब सां सोचे थो एंगल वाइज़। त बहरहाल ई काफ़ी शयूं जेके हुयूं, काफ़ी शयूं
असांजी रिकॉर्डिंग पथरदुनिया जी रिकॉर्डिंग दौरान थियूं ऐं काफ़ी यादगिरियूं आहिनि उहे मां तव्हां सां वंड कंदुसि फ़िलहालु थोरी यादगिरियूं अची वियो मुंहिंजो तव्हां सां शेयर करे छॾियां थैंक यू सो मच हीअ असांजो फ़सुलु आहे पंहिंजो वणनि जो ऐं प्लस कमंद तव्हां ॾिसंदा हूंदो ऐं हीअ चौक आहे हीअं सम्झो त हीअ ॿई पासा कमंद आहे ऐं हीअ हेॾां असांजो जेको आहे सो थैंक यू सो मच वरी इनशाला कंहिं सुठी यादगिरीअ सां मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि इनशाला पथरदुनिया जूं इलाही यादगिरियूं आहिनि मूं वटि इलाही यादगिरियूं आहिनि जेके मां चाहींदुसि त तव्हां सां वंड कयां थैंक यू